वो हाजी गड थींदा उम्रे वारा गड थींदा काबा हानी हल काबो फरमाईंदो अञा बि न उहे अल्लाह जा माना वठी अचो जेके मूं ताईं पहुची त कोन सघिया उन्हनि में पैसे ॾोकड़ जी ताक़त कान हुई पर ॻोठनि शहरनि में मुंहिंजे ॾिसण जे लाइ रोईंदा हा सिकंदा हा दुआऊं कंदा हा ये चवंदा मौला मदीनो निखार पोए भनी मार लहन ओ जागा खन जा मौला मदीनो निखार पोए भनी मार लहन ओ जागा खन जा ये चवंदा मुंहिंजा साईं मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में मुझो घर बने मदीने में मदीने में नबवी हरम अंदर में मुझो पढ़न जनाजो नबवी हरम अंदर में मुझो पढ़न जनाजो पोए जन्नतुल बकी में मदफून कन जनाजो या बाजड़ी पुचाए बियो को अमल नाए कमजोर मुँह मिस्कीने में मुहदा अल्लाह साईं मुहदा अल्लाह साईं मुझे अर्ज़ गई यार जुआ सीने में मुझो घर बने मदीने में मुहदा अल्लाह साईं वरी उहे सिकायल बींदा टे शर्त पूरा थींदा चौथो शर्त काबे जो ही हूंदो मां अल्लाह पाक ॾे त हलां थो पर मूंखे मदीने वारे रस्ते खां वठी हलो मूं मदीनो न ॾिठो आहे अॻ में मदीने जी हाज़िरी थे महबूब जी हाज़िरी थे पोइ मां हलां थो मलाइकन के हुक्म थींदो मदीने खां काबे खे वठी अचो अलगर्ज़ जॾहिं अल्लाह वटि पहुचंदो काबो खुदा जी बारगाह में सजदो कंदो अल्लाह पाक काबे खां पुछंदो काबा तोखे छा थो खपे अर्ज़ कंदो मुंहिंजा मालिक मिठा जेके हज करे विया आहिनि उमरो करे विया आहिनि जेके मुंहिंजे लाइ सिकंदा हा अॼु इजाज़त ॾे त पाण सां गॾु वठी जन्नत में दाख़िल थिया इं रमज़ान शरीफ जो महीनो क़यामत जे ॾियारे खुदा वटि ईंदो कुंवार वांगे सींगारियो हूंदो सजदो कंदो अल्लाह पाक फरमाईंदो रमज़ान शरीफ छा खपई अर्ज़ कंदो मौला जन मूंखे सुञातो आहे अॼु मैशर में मां उहे सुञाणा पियो इजाज़त ॾे त हथ खां वठी बिश्त में दाख़िल कंदो वञा कुरान पाक अल्लाह के अर्ज करो मौला इजाजत दे
जन मूंखे पंहिंजे दिलनि में हंडायो तिलावत कयाऊं पर जेके पिड़ियल कोन हुआ उहे बि मोहबत सिक मां खोलींदा बावज़ू थी चुमियूं ॾींदा भाकुर पाए सीने लॻाईंदा अॼु इजाज़त ॾे त मां उन्हनि खे जन्नत भेड़ो कयां असां वारियूं मस्जिदूं क़यामत जे ॾींहुं ॿेड़ा बणिजी ईंदियूं कश्तियूं ॿेड़ा पोइ असांखे सॾ कजो फिलाना हेॾां अच मां अवां जे ॻोठ वारी मस्जिद हलिया मुंहिंजे अंदर सवार थी त मां तोखे बेहिश्त वठी हलां जन खुदा जे घरनि जी इज़त कई हूंदी सुञाता हूंदो अल्लाह जा घर उन्हनि खे वठी वेंदा हाणे इन्हनि जूं सिफारिशूं त हलंदियूं पर सभ खां वॾी सिफारिश मुंहिंजे आका ऐं नामदार अड़ियनि जे आधार ॿिन्ही जहाननि जे सरदार सो त क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत थींदी पर हाणे बि वञूं था न जॾहिं को मैयत वञे थो जनाज़ो खञे थो पाण उन जा सॾ कोन था ॿुधूं पर सॾ उहे आहिनि त मुंहिंजा महबूब तुंहिंजे सहारे तुंहिंजे आसरे पियो अचां मुंहिंजी तोखे पार थो हिकिड़े आशिक़ इन मंज़र खे ससुई पुनूअ जे शेर में बंदि कयो फरमाए तो भेनर बंबोर मां पई वञा आरिय जे आसरे भेणू बंबोर मां पई वञा महबूब जे आसरे आरिय जे आसरे खान बलो जे आसरे भेनर बंबोर मां पई वञा महबूब जे आसरे वाकिफ न या बात जी वाकिफ न आया वणकार जी छपर मूसा अलाए छा करे भेनर बंबोर मां पई वञा पुनल जे आसरे दोस्तों महबूबन करीमन फरमायो काबा तुझी इज्जत अजमत के मां मुस्तफा जो सलाम पर हिकड़ी गाल ॿुध इब्न माजा जी हदीस काबतुल्लाह शरीफ भली तो के मानू खुदा जो घर मजाब सदीन था पर तुझे अंदर अल्लाह पाक कौन तो रहे इल्ला बे कल्बे अब्दिल मोमिन मगर अल्लाह पाक रहंदो आ त मोमिन जे दिल में रहंदो आहे मोमिन केर अल्लाह जे महबूब बयान फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि
मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नास अजमईन। मोमिन हुआ जेको मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पक्को सच्चो गुलाम, जंहिंजो ही नारो आ असल आशिकन जो, सिर न सांढण कम सवसर न खां अगरो, संदो दोस्तां दम ही हॾो ऐं चम, घोरियो जान मोहम्मद तां। मोमिन हुआ गाल कंदा त बादशाह पीर जो हिकिड़ो मुरीद छॾाईंदो, झंग मां गुज़रियो, कुता प्यास बब्बर जे वण ते चढ़ी, हाणे लही न पियो सघे, डप मां चढ़ी त वियो, चई बादशाह पीर हाणे महिरबानी कर 11 तेजूं लाइन मिली लही वञ। थोरो थोरो लही हेठि आयो, चइसि माशाअल्लाह इलाही लही आयो आहियां, 11 न सही त 8 9 लाहींदासीं, पर जॾहिं मुकमल लही वियो न, चई बादशाह पीर हाणे जेके चढ़ंदासीं लाइ। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, ईमान अक़ीदो उन्हनि माण्हुनि जो पक्को आहे जेके जबल जीअं हूंदा आहिनि। सही या मुनीरी हो या मुनीरी, हे वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, हिन जो हिकिड़ो मुरीद हो, उन दरिया ते वज़ू पे कयो, आथलियो जो वञी दरिया में किरियो। सही या मुनीरी चिल्ले में वेठो कई जबलनि, अची सॾकी पंहिंजे मुर्शिद खे, सही हाणे अल्लाह जे वास्ते मदद कर। ख्वाजा खिदर आयो, चाण फ़कीर कढूं, फ़कीर हथ ॾे, निहारे चई तूं मुंहिंजो मुर्शिद थियो, मूं सॾ करे छॾियो आहे, देर ही सही पर ईंदो। हाणे साईं चिले में वेठो आहे, हुकुम चयो ख्वाजा खिदर खे त साईं पंहिंजो या मुनीरी वारे लिबास में उहो हुलियो बनाए, जॾहिं उहो हुलियो सूरत बनायो, अच ॾेई त मुरीद रड़ कई, चई साईं मूंखे त गुमराह पे माण्हू कयो, पर ख़ुदा कयो त अक़ीदो इहो, ईमान इहो आहे, इहे माण्हू कामयाब थिया। प्यारा मुस्लमान भाइरो, मुर्शिद जी सिक बि अहिड़ी हुजे, हाला जो फ़कीर हो, हाला जो मुरीद हो साईं सखर वारे ख़ैर शाह जो पुटन खे चई गुज़ारे वञा त साईं ख़ैर शाह मुर्शिद जे कदमनि में दफ़न कजो। उन्हनि चयो बाजबा सवारियूं कोन्हे, पंधा सां कीअं खणंदासीं, चई पोइ हिकिड़ो कमु कजो, गुस्ल कफ़न ॾेई जनाज़ो पढ़ी दरिया जे हवाले कजो, पल्ले वांगुरु तरी मुर्शिद खे वञी पहुचो। गुस्ल कफ़न ॾेई दरिया जे हवाले कयो, वञी सखर रोड़ी निकितो, दरिया जे किनारे लाश आयो पे, हिकिड़ो मल्ला हुयो, मल्ला मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन जी नज़र पई साईं खे ॿाहिरि कढी आयो, उन मल्ला सगोरे जा 14 तबक रोशन थी विया, बेड़ा पार थिया, अॼु बि मुर्शिद जे कदमनि में दफ़न आहे। इहा आहे मोहबत। सही या मुनीरी ओ बुजुर्ग
जिनकी खुशतबई भी खुदा जी बारगाह में कबूल खुशतबई कंदा हुसैन शाह बादशाह अवां जो ॾाढो ॾाढो साईं वारनि जो ॾाढो साईं क़िबला सैयदी साईं हुसैन करूंडी शरीफ वारा हाजी हुसैन साहब सुभान अल्लाह साईं जे मुर्शिद जी ख़बर अथव हिते बि साईं जा मुरीद आहिनि प्यारा मुसलमान भाई साईं पिरियाले वारे मखदूम मोहम्मद इस्माइल जो दस्त बेअता सही हुसैन नु घोट पुरानी गाल बदलती हुई असल गाल बुझ साईं जो फकीर कुराड़ो उम्र वडी ही घर वारी गुजारे साईं हाजी हुसैन शाह बादशाह रहमतुल्लाह अलैहि वटायो जिसी दुआ कर फकीर हाने घणा बार थिया न अची ॾाढी थी वई हज उम्रा कर नमाज पढ़ मस्जिद जी संभाल अल्लाह अल्लाह के न सही शादी साईं जो भला का माई गोल अल्लाह पाक के सदके पो हिकड़ी माई हुई उन जो नालो हो साईं हाजी हुसैन शाह मुर्शिद घोट कामल खे जी चई सही माई त गोली थम पर कबूल कान थी करे हाणे छा साईं फरमायो तो के हिकड़ो वजीफो हथ जो ठाहे था ॾियो हथ जो वजीफो केड़ो वनी अजरात पढ़ मुहिंजो अल्लाह तू मुंह मल ॾियार मुंह वनी रात जो शुरू थियो त माई मागी पान रिश्तो मोकिलियो तू मूंखे कबूल ई निकाह करे बटे दी कोन गुजरा फकीर उम्र ही तमाम वडी निभाए कोन साईं के जी हाने मुमल मा जान छदा अल्लाह सुभान अल्लाह बस मेहरबानी तव्हां जी साईं जो बस तोड़ी कि बस क़िबला ने मेहरबानी करे जान छदा हां साईं छा पे वजीफो बुधाए फरमायो हाने ही वनी न वजीफे के पढ़ त मुहिंजो अल्लाह तू खाम खा चख हई मुंह हाने मुमल मा जान छडाए तू वञी जो रात जो वजीफो पढ़ी त मुमल सुबह जो फजर में घर में हुई ये न अल्लाह वारा लिसानुल फुकरा सैफ पीर से रोजे धनी बादशाह और एकड़ो फकीर आयो अर्ज की सोना कारोबार में व्यापार में बरकत काने फायदो कोंदो थे मेहरबानी करे को वजीफो साईं जो केतरो पढ़ियल अर्ज की से ठुप अण पढ़ियल साईं फरमा पो तो के केड़ा यासीन जा तबार जा अमल जा छा कंदो जी टोहा खपाइंदो या टोहा टोहा खपाइंदो आऊं संस गोठ में तकिर करे छतल फकीर रहमत साईं जो भला हाने एकड़ो वजीफो तो ठाए था केड़ो ची टोहा खपाइंदो या थरी मानू ए हिते हाने थोड़ी वारी तकलीफ तो अला थर में ची निकता जो न थर जो असर आयो वारी आसे लाए पर ये थर जी निशानी तो थर रही आयो हां प्यारा मुसलमान भाईरो साईं पीर साईं रोजे दड़ी बादशाह रहमतुल्लाह ने फरमायो
फ़कीर हाणी जॾहिं टुहा खपाइण निकिरी त चओ खथो कुल्ले ते खथा खणंदड़ थरी खथो कुल्ले ते कलमो नबीअ ते टके टूहो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हदीस पाक में जेको 100 दफा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ लो आसमान ज़मीन में जेतिरा बि सवाब खुदा उनखे ॾेई छॾींदो आहे। फ़कीर आयो अव्हां जे ॻोठ में इहो वज़ीफ़ो पढ़ी जेके ज़रूरत कोन हुई न सो बि चवे तो ॿ टे वठी छॾियां ईंदा सां फ़कीर अचे अला न 8 साल फ़कीर वज़ीफ़ो हलायो।